मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़े माण्हू जी 100 साल उम्र ऐं गुज़ारी किथे हुजे मके में लाडनी हाणे 100 साल उम्र आहे त 80 हज त कया हूंदई 20 सालनि में ठीक ठाक माण्हू जवान थी थो वञे 80 खन हुन हज कया हूंदा पोइ निमाज़ूं उमरा ॿिया भला कम सिर्फ़ मके में अली आबाद में असां हिकिड़ो रुपयो ख़ैरात कयूं त रुपए जो रुपयो मक्के में अगर रुपयो ख़ैरात कजे त लख रुपये जी ख़ैरात जे बराबर सवाब मिलंदो आहे मक्के शरीफ अल्लाह जे हबीब फरमायो अहिड़ो माण्हू मक्के में जियो मक्के में रहो उन 80 खन हज भी कया बेशुमार उमरा भी कया नमाज़ूं रोज़ा हज ज़कात कयो अथई पर क़यामत जे ॾिहाड़े अहिड़े हाल में ईंदो जो आल बैत सां थोर मचल हूंदो आल बैत सां सरोखन मुंहिंजा प्यारा हसद जो रखंदड़ हूंदो वो जन्नत तक छा पर बिहिश्त जी खुशबू भी कान सुंघी सघंदो वो माण्हू खुशबू बि कान सुंघी सघंदो हाणे अंदाज़ो लगा अल्लाह जे हबीब जी मोहब्बत जो हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नास अजमईन तेसिताईं वो मोमिन नथो थी सघे भली नमाज़ी हुजे भली ज़कात हज वारो मुस्लिम हुजे ॿिया सभु शान अथसि पर जेकॾहिं मुंहिंजी दिलि सां मूंसां मोहबत न कंदो मुंहिंजो ख़्याल कोन कंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो आमिना जे लाल फरमायो उन्ही जो ईमान कामिल कोन्हे को उन्ही जो ईमान कमज़ोर आहे जंहिंजो अक़ीदो कमज़ोर आहे जंहिंजो अक़ीदो बातिल आहे फासिक आहे उहो बि इहे बिहिश्त त छा पर बिहिश्त जी खुशबू बि कान सुंघी सघंदो वामिल सालिहात जिन नेक अमल कया भला अमल कया रब तो फरमाए सैयद लो पोइ मां जल्दी उन्हनि बांझनि जी मोहब्बत दीगर पंहिंजे मखलूकात जे दिल में दाख़िल फरमाए छॾींदो आहियां जिब्राइल अमीन खे घुराए ताकीद कंदो आहियां जिब्राइल वञ ॿिन्ही जहाननि में ऐलान कर त रब फिलानी बानी सां फिलानी बानीअ सां मोहब्बत थो करे अल्लाह अल्लाह अदनी अल्लाह जे बानी ऐं बानीअ सां मोहब्बत कयो अवां बि पंहिंजे दिलनि में उन्हनि जी मोहब्बत पैदा फरमायो सुभान अल्लाह